राजू खान मां ख़ुसूसी रिपोर्ट इमदाद अली निज़ामानी। टंडो मोहम्मद ख़ान शहर में डॉक्टर जमाल नासिर सोलंकी जी रिहाइशगाह ते अंजुमन तरक्की पसंद मुंतफ़िन टंडो मोहम्मद ख़ान चैप्टर पारां सिंधी अदबी संगत जे मुख़्तलिफ़ शाख़नि जंहिंमें राजू खानाणी, टंडो मोहम्मद ख़ान, जामशोरो, बुरड़ी शाह करीम, आबादगार मातली शाख़नि जे चूंडियल उहिदेदारनि जे मान में आजाणो ॾिनो ऐं सिंध दरिया ख़िलाफ़ साज़िशूं मंछर ढंढ जे तबाही बाबति डॉक्यूमेंट्री ॾेखारी ऐं मुशाइरो मुनक़द कयो वियो। इन प्रोग्रामनि में 2 हिसनि ते मुश्तमिल हुयो। इन प्रोग्राम जी सदारत अंजुमन तरक्की पसंद मुनसिफ़ीन जे मरकज़ी चेयरमैन सजाद तहीम कई। प्रोग्राम जे पहिरें मरहले में सिंधी अदबी संगत जे मुख़्तलिफ़ शाख़नि टंडो मोहम्मद ख़ान, जामशोरो, बुरड़ी शाह करीम, मातली, आबादगार ऐं राजू खानाणी जे चूंडियल उहिदेदारनि शोएब शाद, एजाज़ जसकाणी, फ़तह फ़हीम नुनारी, लाल बख्श सठियो, उस्मान पवन ऐं ॿियनि खे आजाणो ॾिनो वियो। समूरे चूंडियल उहिदेदारनि अॻवाननि खे स्टेज ते विहारे खेनि अजरकूं ऐं गुलनि जा हार पाराया विया। उनखां पोइ सिंध दरिया ते पाणीअ ख़िलाफ़ साज़िश ऐं मंछर ढंढ जी तबाहीअ बाबति डॉक्यूमेंट्री फिल्म ॾेखारी वई। सिंधी, उर्दू तरह गैर तरह, संजीदा ऐं गैर संजीदा मज़ाहिया मुशाइरो मुनक़द कयो वियो, जंहिं जी सदारत मशहूर अदीब शाइर नक़ाद ख़ाकी जानी कई। मज़ाहिया मुशाइरे में शाइरनि खे खिलाए खिलाए पेट में सूर विझी छॾियो ऐं कुझु शाइरनि मज़ाहमती शाइरी पिणु पेश करे माहौल गरमाए छॾियो। इन मौक़े ते ख़िताब कंदे सजाद तहीम, चाचा नूर हसन भट्टी, डॉक्टर जमाल नासिर सोलंकी, आज़म भट्टी, ख़ाकी जानी, एजाज़ जसकाणी, फ़तह फ़हीम नुनारी, साइण बतूल, आशिक़ गाहो ऐं ॿियनि चयो त मौजूदा सियासी समाजी हालतुनि में सिंध धरतीअ जी बकाउ जी आपे जे लाइ शाइरनि, अदीबनि ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि मथां फ़र्ज़ु आहे त उहे समाजी, मुआशी, इक़्तिसादी, अवामी ख़ुशहाली तब्दीलियुनि जे लाइ शऊरी मज़ाहमती जिदोजहद जे लाइ सिंधी क़ौम जी ॿधी इतिहाद जे लाइ जिदोजहद कई ऐं सिंध धरती जे ख़िलाफ़ थींदड़ साज़िशुनि ख़िलाफ़ मुनज़्ज़म एहतिजाजी मुहिम जे लाइ सिंधी क़ौम खे गॾु कयो वञे। इन मौक़े ते सिंध दुश्मननि मंसूबनि ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ क़रारदादूं पिणु मंज़ूर कई वयूं।